दादू बशीर पंवर की रिपोर्ट मूजिब दादू ऐं आसपास के नंढन वडन शहरन में मुकम्मल लॉकडाउन सबब तमाम कारोबारी मरकज मार्केटूं बाजारूं बंद। खीर दही भाजन समेत किराना ऐं बेकरी जा दुकान ऐं मेडिकल स्टोर खुलियल आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरन में पुलिस ऐं ॿियनि फोर्सिस जो गश्त जारी आहे। हुन कारोबार बंद थियण करे बिहाड़ी तोड़े शहर जा माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। दिहाड़ीदार ऐं मज़दूर मुश्किल में अची विया आहिनि। शहर जे समाजी अॻवाननि अरबाब अली रुस्तमानी, मुजीबुल हक पंवर, प्रोफेसर इरफान अली कल्होड़ो, एजाज अली चांडियो, वसीम खोखर ऐं ॿियनि हुकूमत ऐं वसवारनि खे अपील कई त मज़दूरनि जी माली मदद कनि ऐं खेनि राशन कपिड़ा ॾियनि त जीअं ग़रीब ईद करे सघनि।